साल 2023 मुल्की ऐं आलमी मंज़रनामे जे अहम वाक़िअनि जो हिकु दफ़ो जाइज़ो पिया वठूं ऐं उन मेमरीज़ खे फ्रेश पिया कयूं, उन वाक़िअनि जे जा इम्पैक्ट जेको आहे उनखे एनालाइज़ करण जी कोशिशि पिया कयूं। मुल्क जा मारूफ़ सहाफ़ी ऐं तजज़िया जनाब सोहेल सांगी साहब मूं सां गॾु अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। सांगी साहब, 9 मई फ़रवरी गुज़ारियासीं, हा पर 9 मई अची वियो पोइ। हा, इहो वॾो वाक़ियो हुयो ऐं उन में जहिड़े नमूने सां PTI बिहेव कयो ऐं उन खां पोइ जेके केस जीअं ठहिया उहो हिकिड़ो सॼो अॼु ॾींहुं जॾहिं पाण इहो गुफ़्तगू पिया कयूं, मतिलबु आहे त उन वक़्तु बि 9 मई जा इम्पैक्ट नज़र पिया अचनि। अलाए केतिरनि माण्हुनि जा जेके आहिनि उहे फॉर्म जेके मुस्तरद थिया आहिनि, जेके अरिड़हं में बहाल थी विया हुया। मुमकिन आहे त उन में मतिलबु त जेके केस वेस दाख़िल थिया, माण्हू गिरफ़्तार थिया, उन में के अञा ताईं बि मुंहिंजे ख़्याल में गिरफ़्तार बि आहिनि। हा हा, गिरफ़्तारी जाम थियनि। हीउ हिकिड़ो तमामु वॾो टर्निंग पॉइंट हुई ऐं इहा टर्निंग पॉइंट हुई फॉर ऑल प्रैक्टिकल पर्पज़। छो त उन में जीअं लॻो पए त जहिड़ो कर जीअं तासुर मिलियो त भई का अहिड़ी अटैम्प्ट थी आहे जंहिंमें इहो आहे त भई कंहिं तरीक़े सां पावर कैप्चर कजे वापसि। ऐं जेकॾहिं हीउ को बल्कि तॾहिं उन्हनि ॾींहंनि में इहा ॻाल्हि पए थी त जेकॾहिं इहो जेको इन जे लाइ कोई 50,000 खनि माण्हू निकिरी अचनि हा त पोइ जेको आहे सो इहो बिल्कुलु टेक ओवर थी वञे हा। इहो सॼो मीडिया में बि आयो आहे, TV टॉक्स में बि शइ हलंदी रही आहे। त उहो हिकिड़ो रहियो, उहा हिकिड़ी अटैम्प्ट हुई। उहा जीअं पोइ केस बि जीअं थियनि पिया, साम्हूं आया, उन में सभु शयूं थियूं, त उहो हिकिड़ो टर्निंग पॉइंट हुई कंहिं तरीक़े सां। बहरहाल जेका मौजूदह जेका रिजीम आहे उन खे छा जंहिंखे चइबो आहे नाकाम बणायो। न असांजी सिक्योरिटी इदारनि जी जेका क़यादत आहे उन नाकाम बणायो। हा, उन सॼो उन खे नाकाम बणायो ऐं उन में मतिलबु इहो जेको हिकिड़ो आस्पेक्ट आयो त भई छा अञा ताईं जेका PTI उनजे चेयरमैन वारी सपोर्ट आहे उहा असांजे पॉलिटिकल सर्कल सां अलावा मुख़्तलिफ़ इदारनि में बि मौजूदु आहे छा? हीउ हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क अची वियो ख़ासि तरह सां उन वाक़े खां। पर असांजे इदारनि जेको उन वक़्तु जेको आहे जेको पहिरियों एक्शन वरितो असांजे जो कोर कमांडर कॉन्फ्रेंस खां पोइ असांजी अस्करी क़यादत, उनमें पंहिंजो चयूं त असां जेको आहे अलाए पंहिंजो हिकु लेफ्टिनेंट जनरल समेत सर्विंग हेतिरा जेके आहिनि असां ऑफिसर्स उन्हनि जे मथां क़दम खयो आहे। ऐं उनखां पोइ जेके अॻूणा जेके असांजा पंहिंजो रिटायर्ड जेके असांजा हायर ऑफ रैंक जा जेके उनमें उन्हनि जा जेके रिलेटिव्स हुया उन बाक़ाइदा नाला ॿुधाए उन्हनि चयो उन त भई हिकु फलाणो आर्मी चीफ, उनजी ॾोहिटी, फलाणो जेको आहे उनजी घरवारी 4 स्टार अलाए 3 स्टार जनरल हुनजी, मतिलबु उहे नाला हुननि बाक़ाइदा मेंशन करे ॿुधाया त असां न सिर्फ़ु मौजूदा पर अॻियां उहो त उन्हनि पाण ई ॿुधायो त अॻी पुराणा जेके एक्स सर्विसमैन मां चऊं त वञे उनजो हिकिड़ी तनज़ीम आहे, उनमें शामिल कुझु माण्हू ऐं उन वक़्त जी क़यादत जेका असां सर्विंग जेके हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु क़दम खयो मिलिट्री क़यादत जे पारां। त बस इहो हिकिड़ो रिवोल्ट हुयो, हिकिड़ो जंहिंखे चइबो आहे बग़ावत, उहा हुई ऐं उनखे ॿिन्हिनि इदारनि जे तरफ़ां उन कयो वियो। ऐं उहो मूं जेका शइ चवणु पई चाहिई त उनखां पोइ जे वाक़िअनि में बि कई मौक़नि ते इहो लॻो त मुख़्तलिफ़ इदारनि में अञा ताईं बि के उन ज़हन वारा या उन जा सपोर्टर मौजूदु आहिनि।